प्यारा घर और ये सब गल तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ ज़रूरी आहे। माउ पीउ खां का बि ॻाल्हि न लिकायो, अकेला घर खां ॿाहिरि न वञो, हर हाल में राति थियण खां अॻु में घर पहुची वञो, स्कूल खां ॿाहिरि अकेलो न बीहो, कंहिं अणसुञातल खां का सुखड़ी शइ या रांदीको न वठो, कंहिं अहिड़ी जाइ ते न वञो जिते केरु अची वञे नथो। जेकॾहिं माउ पीउ भेण भाउ ऐं तव्हांजे वॾड़नि खां सवाइ केरु तव्हां सां बिना सबबु लाॾ को करे त माउ पीउ खे ॿुधायो। पंहिंजे घर जो ॾस फ़ोन लाज़मी यादि करे। जेकॾहिं घर या स्कूल जी वेझो को शकी माण्हू नज़र अचे त माउ पीउ या स्कूल जे उस्ताद खे ॿुधायो। माउ पीउ जी गैर मौजूदगी में इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन न हलायो। पंहिंजे सभिनी दोस्तनि साहेड़ियुनि बाबति माउ पीउ खे ज़रूरु ॿुधायो। खां ॿाहिरि जेकॾहिं केरु तव्हांखे रेजाड़े पकड़े या गॾु हलण लाइ चवे त बीहो न भॼो ऐं रड़ियूं कयो। महफ़ूज़ बुनियाद सुभाणे न अॼु